अस्सलाम वालेकुम दोस्तों मुझे यूट्यूब चैनल के लाइक कयो सब्सक्राइब कयो तो जीअं मुझी हर वीडियो अवां ताईं पहुचंदी रहे। दोस्तों अॼु असीं हिकु अहिड़े टॉपिक ते कचारी कंदासीं जेको सिंध जो हिकु हसास मसलो आहे। सिंध जिते खोड़ सारा मसला आहिनि। सिंध जेका माज़ीअ जो हिकु वॾो शाहूकार खतो रहियो आहे, पर मौजूदा सिंध खे हितां जे सियासतदाननि अहिड़ी जॻह ते बीहारियो आहे जंहिंजो केर बि तस्वर नथो करे सघे। हिन वक़्तु सिंध ते मुसलसल पाकिस्तान पीपल पार्टी की हुकूमत रही है, पर सिंध जा मसला अॼु बि पंहिंजी जॻह ते क़ाइम ई दाइम आहिनि। सिंध जा हुक्मरान तोड़े सिंध कार्ड इस्तेमालु कंदड़ पीपल्स पार्टी सिंध जे माण्हुनि जे इंजन जो को बि इलाज न करे सघी आहे। हितां जा माण्हू अॼु बि पत्थर वारे दौर जी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि, जिन खे ज़िंदगी जी का बि सहूलियत मुयसरु न आहे। हिन वीडियो में नज़र ईंदड़ मंज़र हिकु जनाज़े जो आहे। ॻोठाणा पुल न हुजण करे पंहिंजनि प्यारनि जा जनाज़ा अॼु बि थर्माकोल जे तख़्ते ते रखी क़ब्रस्तान ॾांहुं खणी वञण ते मजबूर आहिनि, पर वक़्त जे हुक्मराननि जे कन ते का बि जूं नथी सुरे। हीअ वीडियो जॾहिं सोशल मीडिया ते वायरल थी हुई त मुल्क जे मशहूर टीवी चैनल्स जिन में जियो न्यूज़, समा टीवी न्यूज़, एक्सप्रेस न्यूज़ समेत नंढे वॾे चैनल्स हिन ख़बर खे वॾे पैमाने ते ब्रेक कयो ऐं सोशल मीडिया जे नेटवर्क्स फेसबुक व्हाट्सएप ग्रुप ते पिणु हिन वीडियो वॾी धूम मचाई हुई। यह हलचल तो वॾे पैमाने ते थी हुई, पर वक़्त जे हुक्मराननि ऐं मक़ामी चूंडियल नुमाइंदनि बि पिणु वॾा वाइदा ऐं वॾियूं ॻाल्हियूं कयूं। पुल मरमत करण जा वॾा वाइदा कया। जीअं ई सोशल मीडिया ते इहो इशू ख़तमु थियो त उन्हनि सभिनी खे पंहिंजा कयल वाइदा विसरी विया। चोर जमाली जे बैराज ते क़ाइमु केतिरा ई ॻोठ, जिन में ॻोठ हुसैन कुंजाई, ॻोठ पीरॾिनू समूह, ॻोठ मंठा समूह, हैदर चांजो, मामन दाद समेत केतिरनि ॻोठनि जा रवासी अॼु बि इन ई अज़ाब में मुब्तला आहिनि। अॼु बि उहे पंहिंजे प्यारनि जा जनाज़ा वञी तख़्ते ते रखी क़ब्रस्तान ॾांहुं खणी वञनि था। वॾे वज़ीर सैयद मुरादरी शाह खां अॼु बि हितां जा माण्हू इहो मुतालबो कनि था त असांखे हुकूमत का बि बुनियादी सहूलियत नाहे ॾिनी। उन जे बावजूदि असीं ख़ामोश आहियूं, पर असांखे बैराज ते पुल ठाराए ॾिनी वञे त जीअं असीं पंहिंजे प्यारनि जा जनाज़ा आसानी सां क़ब्रस्तान ॾांहुं खणी वञूं। दोस्तों मुंहिंजे चैनल खे लाइक कयो सब्सक्राइब कयो त जीअं वधीक वीडियोज़ तव्हांजी नज़र अची सघनि। महिरबानियूं, तव्हांजी वॾी वॾी महिरबानियूं।